टंडोलायर में वैक्सीनेटरनि पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतालबा मंज़ूर न थियण जी सूरत में 15 नवंबर खां शुरू थींदड़ उरड़ी खां बचाव जी टुकनि वारी मुहिम जो मुकमल बाइकाट करण जो ऐलान कयो वियो। उन मौके ते लेडी हेल्थ वर्कर जी सूबाई अॻवान हलीमा अलीगारी, पैरामेडिकल अॻवान गुलाम रसूल खासकली, हलीम पठान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो, असांजो मेन मुतालबो है 336 वैक्सीनेटर माना 336 खानदान जिन जा चूल्हा बंद थी चुका आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे। हींअर हिकिड़ो मुलाज़िम आहे जेको सिर्फ़ु 15 ॾींहनि उहो उन ग्रेड में रिटायर थींदो। हिननि पंहिंजो जाइज़ हक़ घुरिया आहे। लेडी हेल्थ वर्कर जा मुतालबात पंहिंजी जाइ ते आहिनि। हींअर असां गॾु थिया आहियूं वैक्सीनेटरनि जे मुतालबात जे लाइ, त असां हिननि सां गॾु आहियूं। जेसीं ताईं हिननि जा मुतालबा न मञिया विया तेसीं जेको हिननि जो लाइअमल आहे, हिननि जो फ़ैसिलो हूंदो, असां उन ते गॾु हिननि सां करे चुका आहिनि। 336 ॼणनि जो जेको गवर्नमेंट कढी चयो उहो असांखे बहाल कयो वञे, अपग्रेडेशन ॾिनो वञे। हींअर बेरोज़गार कयो आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां, ऐं ॿियो असांजो मुतालबो इहा त असांखे अपग्रेड कयो वञे जीअं ॿियनि सूबनि खे पंहिंजा हक़ मिलिया आहिनि ईअं असांखे पंहिंजा हक़ मिले। अदा 336 जेके वैक्सीनेटर सिंध हुकूमत खया हुआ, पोइ माना कुझु महीननि खां पोइ उन्हनि खे वरी कढी छॾियो अथनि। हाणे ज़ाहिर आहे त इहे ख़ानदान केॾा माना परेशान हूंदा। हिननि वधीक चयो त असांजे बरतरफ़ थियल 336 वैक्सीनेटरनि खे बहाल करण समेत टाइम स्केल, प्रमोशन ऐं ॿिया मुतालबा जल्द जल्द मंज़ूर कया वञनि, न त ॿी सूरत में सूमर ॾियारे खां शुरू थींदड़ उरड़ी जे टुकनि जी मुकमल बाइकाट कयो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जान मोहन समेजो, सिंध टीवी न्यूज़, टंडोलायर।